वाज़े मौक़िफ़ आहे। अफ़गानिस्तान हुकूमत क़ाइम थी चुकी आहे। अफ़गानिस्तान माशी तौर ते बहितरी जी तरफ़ पियो वञे। अफ़गान हुकूमत कॾहिं रूस सां माशी मुआहिदा पई करे, कॾहिं अमेरिका सां मुज़ाकरात पई करे, कॾहिं हिंदुस्तान सां मुज़ाकरात पई करे, कॾहिं कहिड़े मुल्क सां, कॾहिं कहिड़े मुल्क सां, कॾहिं कहिड़े मुल्क सां। माशी तौर ते बि अफ़गानिस्तान बहितर पियो थिए, अमन अमान जे हवाले सां बि अफ़गानिस्तान बहितर थी वियो आहे। अफ़गानिस्तान जे अंदरि जंग बि ख़तम थी चुकी आहे। हाणे पाकिस्तान मुहाजिरीन जो मज़ीद बोझ बर्दाश्त नथो करे सघे, मुहाजिरीन खे वापसि वञणु घुरिजे। लेकिन सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो मुंहिंजी जमात जो आहे त जिन जूं हिते इन्वेस्ट थियल आहिनि, जिन ज़मीनूं हिते वरितियूं, जिन दुकान हिते वरिता, जिन कारोबार हिते वरिता, जिन जा अरबनि ऐं खरबनि जूं हिते जेको आहे इन्वेस्ट आहिनि, मां त कंहिंखे ज़मीन खपाए न ॾिनी आहे। घटि में घटि जयूं आहे जे कंहिं मौलवीअ कंहिं बि अफ़गानी खे ज़मीन खपाए न आहे ॾिनी। जयूं आहे जे कंहिं मौलवीअ कंहिंखे दुकान या घर खपाए न आहे ॾिनो। हुक्मरान जमात में वेठल माण्हू जिन अरबनि खरबनि जा उन्हनि सां गॾु कारोबार बि कयूं, रिश्तेदारियूं बि कयूं आहिनि। सो उन्हनि खे उहे पंहिंजा मुआवज़ा वापसि कनि। वापसि वञण ते कोई भी एतराज़ कोन्हे, लेकिन उन्हनि जूं जेके इन्वेस्ट आहिनि उहे वापसि करणु घुरिजनि, कब्ज़ागिरी न करणु घुरिजे। जेकॾहिं 28वीं तरमीम मुल्क जे लाइ, सूबे जे लाइ, क़ौम जे लाइ बहितर हूंदी, राशिद महमूद सुमरो 28वीं तरमीम सां गॾु बीहंदो। पर जेकॾहिं 28वीं तरमीम में NFC ते धाड़ो हणण जी कोशिशि कई वई, सूबनि खे कमज़ोर करण जी कोशिशि कई वई, न्याय इंतज़ामी यूनिट ठाहिण जी कोशिशि कई वई, असांजे सूबे सिंध जे माल ते धाड़े हणण जी कोशिशि कई वई, त JUI अहिड़ो ज़ोरदार जवाबु ॾींदी जो इंशाअल्लाह न 28वीं तरमीम रहंदी न हुक्मरान रहंदा। मावराए आइन माण्हुनि जे गुमशुदगीअ खे JUI कॾहिं बि क़बूल न आहे कयो। हमेशह JUI चयो आहे त जेकॾहिं को क्रिमिनल आहे, स्टेट जो गद्दार आहे, मुल्क जो गद्दार आहे, तव्हां सम्झो था त उहो सीरियस इक़दामनि में मुलविस आहे, त उनखे अदालत में आणियो, उनखे सफ़ाई जो मौक़ो ॾियो, उनखे जरह जो मौक़ो ॾियो, उनखे पंहिंजो पाण खे इंसाफ़ जे साम्हूं पेश थियण जो मौक़ो ॾियो। जेकॾहिं वाकई को मुजरिम आहे, अदालत उनखे सज़ा ॾे। वाकई को मुल्क जो गद्दार आहे, अदालत उनखे सज़ा ॾे। धरती जो को गद्दार आहे, अदालत उनखे सज़ा ॾे। मावराए अदालत खंभे करे गुम कयल माण्हुनि जे सिलसिले में JUI जो वाज़े मौक़िफ़ आहे। न पहिरियों उन्हनि जी करे हिमायत कई आहे, न हाणे हिमायत करे सघूं। मां सम्झां थो त आफ़रूं थींदियूं रहियूं आहिनि, माज़ी में बि ठीकु ठाक आफ़रूं थींदियूं रहियूं आहिनि, लेकिन JUI अव्वल ॾींहं खां अवाम जे हक़ हाकिमियत ऐं हुक्मरानी जे तरफ़ झुकाव ते ज़्यादा जेको आहे उहो माइल रही आहे। ऐं मुंहिंजो त असेंबली में को हिकिड़ो MP बि कोन्हे, सिंध मां को हिकिड़ो MNA बि कोन्हे, हिकिड़ो सेनेटर बि कोन्हे। मूंखे ख़बर न आहे त पीपल्स पार्टी खे एतिरी ज़रूरत JUI जी महसूस थी रही आहे या न थी रही आहे। बाज़ाब्ता तौर ते जेकॾहिं का ऑफर आई त तव्हां सां ज़रूरु शेयर कंदुसि, लेकिन हिन वक़्तु मां अपोज़िशन में आहियां, अपोज़िशन कयां थो ऐं अपोज़िशन कंदो रहंदुसि। ऐं मां सिंध जे इन्हनि तमामु मसइलनि जो ज़िम्मेदार पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सम्झां थो। ॾिसो, सेनेट में JUI हिमायत में वोट न आहे ॾिनो, JUI जे हिकिड़े मेंबर वोट ॾिनो आहे। मां सम्झां थो त उनखे प्रेशर जे बुनियादनि ते, उनजो कोई ज़मीर जो आवाज़ कोन्हे, उन डंडे जे बुनियादनि ते उनखां वोट वरितो वियो आहे ऐं उनखे प्रेशराइज़ करे वोट वरितो वियो आहे। लेकिन JUI उनजे ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आणे चुकी आहे। JUI सेनेट में बि उनजी मुखालिफ़त कई आहे, JUI नेशनल असेंबली में मुखालिफ़त कई आहे। सिर्फ़ु मुखालिफ़त न आहे कई, मां हीअ ॻाल्हि रिकॉर्ड ते रखणु चाहियां थो त अपोज़िशन जी वॾी वॾी दावा करण वारी जमात ऐं 80-80, 90-90 वोट असेंबली में रखण वारी जमात मुखालिफ़त में वोट नाहे कयो। मुखालिफ़त में वोट सिर्फ़ जमीयत उलमा इस्लाम कयो आहे। हुननि मुखालिफ़त ज़रूरु कई आहे, मुखालिफ़त में वोट नाहे कयो। मुखालिफ़त में अमली तौर ते इन आइनी तरमीम जे ख़िलाफ़ वोट JUI कयो आहे। वकीलनि जी तहरीक खे पहिरियों बि ख़ुशि आमदेद चयो, हाणे बि ख़ुशि आमदेद चवां थो, लेकिन इन हवाले सां वकीलनि सां को राब्तो न आहे थी सघियो मुंहिंजो, का मेल मुलाक़ात न आहे थी सघी। इन जे करे उन्हनि जे एजेंडा खां मालूम न आहियां। जेसि ताईं उन्हनि जे एजेंडा खां मां मालूम नथो थी सघां, तेसि ताईं उन ते को तबसरो बि नथो करे सघां। बहरहाल जे करे उन्हनि जी काई बि तहरीक, काई बि जदोजहद अवाम जे लाइ आहे, मुल्क जे लाइ, आइन जे लाइ आहे, त जमीयत उलमा इस्लाम उन्हनि जे उन तहरीक जी हिमायत। मां इहो ई अर्ज़ु कयो आहे त अवाम खे कहिड़ो फ़ाइदो, इहो मुंहिंजो सुवालु आहे, इहो जमीयत उलमा इस्लाम जो सवाल आहे त हिन 27वीं आइनी तरमीम खां पोइ मुल्क जी मईशत बहितर थी वेंदी, कर्ज़ लही वेंदो। इन आइनी तरमीम खां पोइ जो बेट, वसीला, जज़ीरा जेका दाव ते लॻल आहे उहे बहितर थी वेंदा। इन आइनी तरमीम खां पोइ जेका ॿार तालीम खां महरूम आहिनि, छा उन्हनि खे तालीम मिलंदी? छा इलाज जो फुक़दान जेको आहे उहो ख़तम थी वेंदो ऐं हर माण्हूअ खे मुफ़्त इलाज मिलंदो? इन आइनी तरमीम सां हिकिड़ी शख़्सियत खे मुस्तहकम ऐं मज़बूत करण जी कोशिशि कई वई आहे, ताकी उहो सिंध जी जीअं वणेसि तीअं भींग कंदो वरिते, अवाम जी खल लाहींदो वरिते, इदारनि खे जेको आहे उहो सत्यानाश कंदो वरिते। उनखां कोई पुछण वारो न हुजे, लेकिन अवाम आहे, अवाम मौजूद आहे। अवाम जे तहरीक जे नतीजे में वॾा वॾा हाकिम ऐं हुक्मरान बि इक़्तिदार बचाए न सघिया। अवाम जे तहरीक जे नतीजे में इहे हुक्मरान बि पंहिंजो इक़्तिदार ऐं पंहिंजूं तरमीमूं बचाए न सघंदा। ॾिसो, इहो फ़ैसिलो मुंहिंजी मर्कज़ी जमात कंदी।
مولانا فضل الرحمان صاحب मुल्क खां ॿाहिरि आहिनि, ढाका ऐं बांग्लादेश जे दौरे ते आहिनि. 20 तारीख़ वापसि ईंदा. उन खां पोइ मरकज़ी जमात 27 तरमीम जे ख़िलाफ़ रोडनि ते, रस्तनि ते, मुज़ाहिरनि जे धरणनि जी कहिड़ी सूरत हाल वज़ह करे थी. मरकज़ी जमात जेको भी फ़ैसिलो कंदी, जमीयत उलमा इस्लाम सूबे सिंध अव्वल दस्ते जो किरदार अदा कंदी उन तहरीक में इंशाअल्लाह. देखो, JUI का सबसे बड़ा मौक़िफ़ ये है कि डायलॉग के जरिए मामलात हल करने चाहिए. उसके बावजूद कि दहशतगर्दी में अफवाज पाकिस्तान के बाद अगर सबसे बड़ी किसी ने कुर्बानी दी है तो वो JUI है. JUI से बढ़कर किसके लोग शहीद हुए हैं मुझे बताएं. मेरे कायद मौलाना फजलुर रहमान साहब पर 3 खुदकुश हमले हुए. मौलाना अब्दुल गफूर हैदरी पर खुदकुश धमाका हुआ, अकरम खान दुरानी पे खुदकुश धमाका हुआ, हाफिज हमदुल्ला पे खुदकुश धमाका हुआ. मैंने अपने वालिद का गोलियों में छलनी जनाजा उठाया. बाजोड़ में एक जलसे से हमने 90 जनाजे अपने कारकुनान के उठाए. सबसे ज्यादा मुतासर दहशतगर्दों के हमलों के हम हैं. लेकिन उसके बावजूद हम चाहते हैं कि बिरादर मुल्कों के साथ डायलॉग के जरिए मामलात को आगे बढ़ाना चाहिए. दहशतगर्दों के खिलाफ बेरहमाना कार्रवाई में न जमीयत उलमा पहले मुखालिफ थी, ना अब मुखालिफ है. हिंदुस्तान के मामले पर सबसे ज्यादा अफवाज पाकिस्तान के शाना बशाना जमीयत उलमा खड़ी थी. हम मुल्क के लिए खड़े हैं, लेकिन हम समझते हैं कि कुछ पॉलिसियां ऐसी हैं जो हमारे मुल्क को कमजोर करेंगी. कुछ पॉलिसियां ऐसी हैं जो अमेरिका और मगरिब की जरूरत है, हमारी जरूरत नहीं है. आखिर कब तक हम अमेरिका को खुश करते रहेंगे? कब तक डोनाल्ड ट्रंप को खुश? यही डोनाल्ड ट्रंप ना जो तारीफें करते नहीं थक रहा था. 3 दिन पहले उसने हिंदुस्तान के साथ जो बड़ा माशी समझौता किया है, उसके बाद मुझे बताएं कि हमारी पोजीशन क्या रह जाती है. पाकिस्तान की तारीफें और मुआहदात हिंदुस्तान के साथ, कि पाकिस्तान के साथ मुआहदा क्यों नहीं हो रहा? पाकिस्तान को तरक्की पे ले जाने की बातें क्यों नहीं हो रही? बातें पाकिस्तान के साथ, तारीफ पाकिस्तान की, और अमेरिका मुआहदा हिंदुस्तान के साथ कर रहा है. इसका मतलब ये कि उनका गठजोड़ है, मुल्क को कमजोर करने की साजिश है. इस हवाले से तमाम सियासी जमातों का ओपिनियन लेना होगा, उस ओपिनियन के साथ आगे बढ़ना होगा ताकि मुल्क बेहतर हो सके, माशी तौर पर भी और सरहदी तौर पर भी और अमन अमान के हवाले से भी.